वो मुझा दोस्त है वो नवाब शाह खा आया है परे खा मां खुद नवाब शाह खा आयो आया कंजारे पर मोहब्बत रे जे रहना वारो आया पर उते वियो अध कलाक भी उते कोन बैठो सुबचड़न सा वरी सैयदन जी नक में डोड़ी ही त 7:30 बजे पुज जा वरी भजी अची पतो आया इते हाल डिठो त माके बिहारे छजन ओ वेई वेई नेठ इंसान यो कुड़ी था पऊ पर ये सब तमा सा छाजा सूर और बा सब सूर और बात अली रसूलुल्लाह वट और खुश आबाद कंदो पर सबके के पांजो टाइम ॾाढो कीमती आहे असां त खणी मौलवी आहियूं वांदा पर केतिरा ई हिते ॾिसां थो कम वारा माण्हू वेठा आहिनि पर हाणे रुगो ॻाल्हियूं ॿुधो त हे असांजा पघर साफ़ पवनि 8 किताब जेके ॾिसी आया आहियूं त इहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह क़बर बि छॾाइनि त क़यामत बि छॾाइनि ॿुधो 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 पहिरियों तफसीर इब्ने अब्बास कुरान जी आयत लखरी ताकि को तव्हां आयो अल्लाह जे तरफा नूर इन नूर मां मुराद इब्ने अब्बास लिखियो नबी जी ज़ात सुभान अल्लाह खणी आयो नबी साईं वट महबूबा एने मदीने जा साईं तफसीर मुंजो ॾिस जे कॾहिं इन नूर मां मुराद तुंहिंजी ज़ात आहे त इहो मुहर नबूवत हणी दे त मुंहिंजे लाइ सनद थी पवे जे कॾहिं न तरतीब कर त तफसीर ॿियो लिखांस पाण करीम ने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा लब मुबारक जोरे फरमायो त मुंहिंजा सोट बिल्कुलु तो सही तर्जुमो कयो आहे इन नूर मां मुराद मां मोहम्मद जी ज़ात आहे हिकु तफसीर ॿुधव पर इहा तव्हांखे ख़बर न हूंदी पर तेसि ताईं मौलवी न थींदो जेसिताईं तफसीर जलालेन न पढ़ंदो मां पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां मां मदरसे में जॾहिं पढ़ा पियो त साईं मूंखे सॾु कयो त तूं वाइज़ करीं थो हे ॻाल्हि कमु ईंदई हेॾे त ॾिस जेॾीमहिल जो इन आयत मुबारक नूर वारीअ जे लाइ हेठां ॾिठुमि तफसीर जलालेन लिखियो त इन नूर मां मुराद मोहम्मद वरी मौत पर वॾा तफसीर तो ॿुधायांव तफसीर जमल इन्हीअ जो वॾो नालो आहे तफसीर कबीर अल्लामा फखरुद्दीन राज़ी बि लिखियो त इन नूर मां मुराद मदीने जो साईं आहे घणा थिया 4 पंजो तफसीर रूहुल बयान अल्लामा इस्माइल हकी रहमतुल्लाह अलैह हनफी यो हनफिन जो तफसीर आहे उन्हीअ बि लिखियो त इन नूर मां मुराद मोहम्मद जी ज़ात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा जमायत हे तफसीर जा नाला पतो वठां हिकिड़ो माण्हू थे तो ॾिसंदा उथियो हाणे वञे थो हो वरी वतस हुन छा चयुसि वरी ओ हाणे वञी उते वेठो पोथा छॾिनसि पोथा मूंखे ॾिसण अबोल कल्ह निंदड़ का थी मरी वियासीं इएं त न कयो ॾिस क़ुरान थो पढ़ा हदीस थो पढ़ा पंहिंजनि अबनि ॾाॾनि जी तारीफ़ कयां तूं हेॾे ॾिस मां जे तोखे कुझु चई वञा पर अल्लाह जे महबूब जी अश्क रसूल इमाम आज़म ॿुधो अथव उन खे रस्ते में कंहिं चयसि त हूअ महबूब जी हदीस कीअं हूअ फलाणी हदीस कीअं 3 कोड़ा हणायईंसि त तूं कोन्हे जे मालिक जी हदीस रस्ते में थो पुछ सुभान अल्लाह ये न कयो दुख न ॾियो तव्हांखे फ़ाइदो असुल में ख़बर अथई हे मौलवी रेडियो करे बीठा के नमाज़ी नथो थिए ए माण्हू दाऊ करे बीठा के रोज़ो ई कोन थो रखे गर्मी आहे जून जुलाई में पोइ जेकॾहिं दिसंबर में आयो त पोइ रखंदासीं इन्हीअ जो नतीजो इहो ई आहे छो ज़माने जो हिकिड़ो मिसाल ॾियांव अल्लाह जो मींहुं रहमत आहे न जेॾीमहिल कुपो घर में को थाउ को वॾो जेकॾहिं मुंहुं आसमान ॾे कंदेसि त 2-3 टेप
घड़ी हिरायो तने सैयदन जो सदको अल्लाह खुश कंदो यार